साथियों अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु असां अॾरो उतरादी साहब गॾु आहे। पहिरियों नालो सिधो वठ। अॾरो उतरादी न, साहब अरडो उतरादी। इहो कीअं नालो आहे? वराए सिधो वठ। कोई कटिया न, इहो हुजेसि भली। अरडो अरडो उतरादी। अरडो उतरादी गॾु आहे। अचो त हिन सां कुझु ख़्यालनि जो इज़हार कयूं। अदा महिरबानी ॾाढे सुहिल जी। ॿाहिरि मुल्क में रहंदड़ मजबूरी अथव, ॿिए कंहिंखे ॿुधंदो ई कोन, असांखे ॿुधणो पवंदो आहे न, जेका ॿोली तव्हांखे सम्झ में अचे। हिकिड़ो शाइर आहे, उहो थो चवे त जंहिंजे लफ़्ज़नि सां फौलाद फाटी पवे, जंहिंजे सोचुनि जा अणखुटो हुजनि सिलसिला, ऐं फलक खां फ़िक्र थो मटे फ़ासिला। हा सिंध ॼणंदी रहे रोज़ अहिड़ा बचा खीर जहिड़ा, अछा सोन जहिड़ा सचा। जन लाइ मंज़िल रहे हमेशह मुंतज़र, ऐं काफ़िलनि अॻियां हुआ क़दम मोतबर, शींहं जहिड़ो जिगर बांज़ जहिड़ी नज़र। वक़्त मुर्दार जा आड़े मुसनफ़ो, सिंध साॻी अथव सोच जो हिकु दफ़ो। ॻाल्हि पाड़नि ऐं ज़ातियुनि खां थी वई परे, बाहि मज़हब जे नाले मथे पई ॿरे, हाणे शरीयत बि फ़िरक़नि अंदरि पई फिरे। बांग हिन जी जुदा, बांग हुन जी जुदा, फ़र्ज़ु वाजिब वज़ू सभु बदिलजी विया। हिकिड़ो इंसानु आहे, ॿियो मुस्लमान आहे। रोज़ फितने जी फ़तवा जारी थिए, रोज़ फ़तवा जो फ़रमान थो साहिबु ॾे। रोज़ धर्म मां पियो कढे दीन वारी करे, दीन वारी खे मारे थो कारी करे। तो जे इस्लाम ॼातो त छा थी पियो, तो जे एराम पातो त छा थी पियो। दीन तुंहिंजो ना, धर्म तुंहिंजो ना, बाब कहिड़ा लिखी भरम तुंहिंजो ना। मुंहिंजे नगरीअ मां हिकिड़ो ई नारो लॻो, जेको इंसान लहे सो ई इंसान आहे। हा इनायत जो इस्लाम ईंदो वरी, हा इनायत जो इस्लाम ईंदो वरी, मुंहिंजे नगरीअ मां को नींगर थींदो वरी। कन खोले तूं ॿुध तोखे चवंदो वरी। मां सचाईअ जे सगड़नि संदो सांडियल, मां अक़ीदे जे अगड़ियुनि में क़ाबू थियल। मुंहिंजे मज़हब में धोखो दगा कोन आहे, कंहिं लाइ साज़िश सितम का दगा कोन आहे। जस्ते खाकी खे चाइणु सज़ा कोन आहे, जस्ते खाकी खे चाइणु सज़ा कोन आहे। हक़ मौजूद जेसि अॾरो साहब अञा हिकु ॿुधंदा असांजा वॾा हारी विया। इहो अलॻि अलॻि था करियूं। हा